अस्सलाम वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो। इब्तिदा में हिकिड़ो नंढो अर्ज़ु करणु चाहींदुसि मूं महसूसु कयो त मतिलबु फेसबुक जीअं मूंखे घणो सम्झ में कोन ईंदो आहे त हाणे उन में ईअं थिए थो त तव्हांजा कमेंट्स अचनि था ऐं उहे मूंखे लॻे थो त तरतीबवार कोन था अचनि। मिसाल तौरु मूं हाणे नोट कयो त केतिरा कमेंट्स अहिड़ा आहिनि जिन जो जवाबु मां प्रॉपरली ॾेई कोन सघियो आहियां, यानी तकिड़ा तकिड़ा थी विया आहिनि या विच विच में अॻियां हलिया था वञनि, त मां कोशिशि त कयां थो उनखे सम्झण जी। पर जेकॾहिं उन मां तव्हां मां कंहिंखे बि को जवाबु नथो मिले त मां उनजे लाइ अव्हां खां माज़रत कयां थो, छाकाणि त मुंहिंजी अख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त तव्हां जेको बि कमेंट कयो था मां उनजो जवाबु अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां। इहो हूंदो आहे ज़िंदगी में त जेके तव्हांजी दावत ते ईंदा आहिनि उहे दरअसल तव्हांजी इज़त वधाईंदा आहिनि, तव्हांजो मान वधाईंदा आहिनि ऐं उन्हनि जो ख़्यालु रखणु लाज़िम हूंदो आहे। जेको टेलीफोन कॉल अचे थी, जेको ईमेल अचे थो या जेका राय अचे थी उनखे अखियुनि ते रखणु लाज़िम आहे, छाकाणि त उहे सभु अव्हां जे लाइ वक़्तु कढनि था। ऐं हाणे जॾहिं तव्हां वक़्तु कढी मुंहिंजे लाइ को कमेंट कयो था ऐं को जवाबु नथो अचे त इहो मूंखे पाण खे बि ॾाढो ख़राबु लॻे थो। कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह अज़ीम अव्हां सभिनी जा जवाबु अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे, नियाणियुनि जे पारां काफ़ी कमेंट्स बि अचनि था इनबॉक्स में। ईअं आहे त उहे चवनि थियूं त जॾहिं असां को कमेंट करणु चाहियूं थियूं त पोइ हिकदमि फ्रेंड्स रिक्वेस्ट अची थी वञे असांजे नाले ते ऐं मुख़्तलिफ़ नालनि सां रिक्वेस्ट अचणु शुरू थी वञे, जिन जे करे असां कोशिशि कंदा आहियूं त कमेंट न ॾियूं। त महिरबानी करे जेकॾहिं इन खां पासो कयूं असां त वधीक सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त हिकिड़ी प्रिवेसी आहे, हिकिड़ी नफ़ासत आहे ज़िंदगीअ जी ऐं हर कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो पूरो हक़ु आहे। त जेकॾहिं ॿिए जी जेका तन्हाई आहे, जेको अलॻि हुजण जो दलील आहे, उनखे जेकॾहिं मञियो वञे त ज़िंदगी अञा बि वधीक आसान थी सघे थी। हाणे हिते ईअं आहे त असां जॾहिं पंहिंजो पाण में गुफ़्तगू कंदा आहियूं त कमेंट्स त खणी कीअं बि अचनि था, पर जेके कॉल ते कमेंट ॿुधणा पवनि था या जेके आम रवाजी ॿुधणा पवनि था त उन में ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं अहम आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त तव्हां पंहिंजा किसा छो ॿुधाईंदा आहियो, पंहिंजा किसा छो खणंदा आहियो, उहा ॻाल्हि छो कंदा आहियो ऐं उन सां कहिड़ो फ़र्क़ु पए थो, मतिलबु छा थो थिए उन सां, को इम्पैक्ट पए थो। त ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो किसो इन करे खणिबो आहे जो मां सम्झंदो आहियां त पंहिंजी ॻाल्हि करणु खपे, छाकाणि त उहो मिसाल हिकिड़ो हुजे, अलाह साईं करे त मिसाल सुठो हुजे ऐं मिसाल ख़राबु न हुजे, अलाह सां इज़त ॾियण वारो आहे मालिक, महिरबानी करे। पर माण्हू रियलिस्टिक अप्रोच करे त ज़िंदगी में इहे सभु शयूं थियनि थियूं। मिसाल तौरु लास्ट वीक मूं तव्हां सां ॻाल्हि कई त माण्हू आसे आसे जॾहिं पोयां वञे थो, जीअं रिटायरमेंट न वञे थो त उनजी वैल्यू घटि थिए थी, त इहो मूं पंहिंजी ज़ाती ॻाल्हि कई हुई। हालांकि उन में केतिरनि दोस्तनि इहो सम्झो त शायदि मूंखे ॾुखु आहे या मां उदास आहियां, उदासीअ जी ॻाल्हि कोन्हे, रियलिस्टिक अप्रोच ई आहे त जेकॾहिं जेका सचाई पंहिंजी आहे उहा बयानु करणु घुरिजे ऐं जेको उन मां मिसाल निकिरे थो न उहो ख़िदमत में पेश करणु घुरिजे। मां वरी अव्हांखे अर्ज़ु कंदुसि, मां को आलिम कोन आहियां, को दानिश्वर कोन आहियां, को ॾाहो कोन आहियां, मां हिकिड़ो आम माण्हू आहियां, तव्हां वांगुरु आहियां, तव्हां मां ई आहियां ऐं असां पंहिंजियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। पोइ हुन में कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके दिलि खे लॻनि थियूं त इहो मंज़रु ईअं ई थी वञे थो। हाणे मिसाल तौरु जेकॾहिं अॻु में मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त माण्हू जेको पोखींदो आहे न सो ई काटींदो आहे। एज़ यू सोशल रीप वारी ॻाल्हि हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां कणिक पोखींदो त सूफ़ कोन निकिरंदो, जेकॾहिं तव्हां ज्वर पोखींदो त मकई कोन निकिरंदी, इहो कुदरत जो दस्तूर आहे। हाणे इनखे असां सोचूं था त पोइ इन सॼी गुफ़्तगू करण मां छा फ़ाइदो, छा हासिलु, छाकाणि त जेकॾहिं ज़हन जा ॾीआ ॿरनि था न त वापसी में जोत अचे थी, रोशनी अचे थी, जरके थो माण्हू। इल्मु जेको पकड़िजे थो ऐं जेका ॼाण अचे थी ऐं जेके तजुर्बनि मां माण्हू सबक़ु सिखे थो उहो अहम आहे। ज़िंदगी ईअं ई अथव, जेको कुझु कजे थो धणी माफ़ु करे, ख़राबु त बि साम्हूं अचे थो, सुठो त बेइंतिहा साम्हूं अचे थो। मां हिकिड़ो वाक़ियो अव्हां सां पंहिंजी ज़िंदगी जो शेयर करणु चाहियां थो। असां 4 भाइर हुआसीं ऐं उन में मुंहिंजो जेको ॿियो नंबर भाउ हुयो उन नालो ख़लीलुर रहमान मुग़ल हुयो, उहो डायरेक्टर प्लानिंग कयोसीं यूनिवर्सिटीअ में। त मां जॾहिं हिते हाउस जॉब कंदो हुउसि त अदा जी मूंखे हिकिड़ो चवणु हूंदो हुयो त जॾहिं को वफ़ात करे वञे त मूंखे ॿुधाईंदो कर तूं। तंहिं ज़माने में कन्वेंस बि कोन हूंदो हुयो, रस्ता बि इलाही ॾिघा हूंदा हुया ऐं फ़ोन्स बि कोन हूंदा हुया, त जेको PDCL जो फ़ोन हूंदो हुयो उन मां पोइ मां वार्ड मां फ़ोन कंदो हुउसि अदा खे, अदा को मरीज़ गुज़ारे वियो आहे, ऐं पोइ अदा कंहिंजी बाइक ते अची वेंदो या कॾहिं कॾहिं पंधु अची वेंदो। पर मूं महसूसु कयो त हुन मरीज़ खे चादर पाराइण खां पोइ अदा हुनजे पासे खां बीही ऐं तिलावत कंदो हुयो या कुझु पढ़ंदो हुयो। जेकॾहिं ख़ातून हूंदी त परे खां बीठो हूंदो हुयो ऐं पोइ जेकॾहिं मर्द जो जनाज़ो हूंदो त उहो स्ट्रेचर खे धिको बि ॾियारींदो घर वारनि सां गॾिजी, ऐं पोइ जेकॾहिं का ख़ातून हूंदी त परे परे बीठो हूंदो हुयो ऐं पोइ जॾहिं एम्बुलेंस में मैयत हूंदी हुई त पाण ते बीठो हूंदो हुयो ऐं उनखां पोइ हिकिड़ो सिधो रस्तो ईंदो हुओ फाटक ॾांहुं, त जेसि ताईं एम्बुलेंस टर्न नथी करे न अदा उते बीठो हूंदो ऐं पोइ दुआ घुरंदो ऐं पोइ मूंखे चवंदो त हाणे मूंखे पंहिंजे ऑफिस में वापसि छॾे अचु, या मूंखे चवंदो हुयो या का कन्वेंस मिली वेंदी या पंधु बि हलियो वेंदो हो। हाणे उहा जवानी हुई न, इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां पियो 89-90 जी,
त हाणे जवानी हुई त अजीब लॻंदो हो, खिल ईंदी त अधे खिलाए चाहे जो हाणे न चयो त बि हुनखे ॾुख महसूसु थींदो त महमूद मूंसां ॻाल्हि नथो करे ऐं मुंहिंजो सवाबु थो विञाए। त अदा जी वफ़ात थी खानेवाल जे स्टेशन ते। दिसंबर हुयो 3, सख़्तु बारिश हुई, शदीद तूफ़ान हुयो, मींहुं हो सॼे मुल्क में। ऐं अदा हुते स्टेशन ते वफ़ात कई ट्रेन मां लहण खां पोइ, ऐं हुनजी डेड बॉडी खे हिकिड़ी मार्चरी में रखियो वियो। हाणे ख़मीस हुई जॾहिं हुननि वफ़ात कई राति जो 12:20 ते। जुमे जो ॾींहुं पूरो गुज़रियो ऐं जुमे जे ॾींहुं माना छंछर जी राति असांखे तक़रीबन 1 बजे धारे ईदी जी एम्बुलेंस थी ऐं असांखे उहा मैयत मिली। त मुंहिंजो जेको कज़िन हुयो उहो जॾहिं हुते वियो उन मैयत खे वठण लाइ, त हाणे हू छाकाणि त हिकिड़ो वॾो ऑफिसर हुयो त पुलिस वारा बि ख़्यालु पिया कनि त ऑफिसर डेड बॉडी वञे घर त मतिलबु उहो रिलीव्ड फील कनि, ज़िम्मेदारी जो अहसासु ख़तमु थिए। त जीअं ई मुंहिंजो कज़िन अंदरि वियो न असद, त हुन ॾिठो त अदा जी जेका मैयत हुई सा पई हुई ऐं उनजे पासे खां जाइ नमाज़ विछायल हुई ऐं हिकिड़ो माण्हू उन ते वेठो क़ुर शरीफ़ पढ़ी रहियो हुयो। हीअ मां तव्हांखे ज़िंदगी जो सचो वाक़ियो ॿुधायां थो। असद वार खे हुन ॾिठो हुन अजनबी ऐं ॾिसी चयईं त सलाम वालेकुम, वालेकुम सलाम खां पोइ चयईं त हीअ तव्हांजो, ॾिसो तव्हां वारिस तव्हां हिन जा। त जंहिंमहिल हुन ॾिठो त अदा जी मैयत थी त हुन चयो असांजे वारिस आहियूं। त हुन चयो बसि मुंहिंजो कमु पूरो थियो। उन खां पोइ असद पुलिस वारे खां पुछियो, SHO खां पुछियो त साईं हीउ केरु माण्हू आहे हिते? चयो अची बसि असां इहा मैयत हिते खणी आया आहियूं न, त कलाक खनि में इहो माण्हू आयो आहे ऐं हुन चयो त बारिश बि तेज़ आहे ऐं मुंहिंजी दिलि चए थी त मां इन जे लाइ भई क़ुर शरीफ़ पढ़ां। असां चयो असांखे कोई एतिराज़ु कोन्हे को। चए पोइ क़ुर शरीफ़ बि हिते पढ़े थो ऐं इन मुसले ते सुम्हे बि थो, वरी उथे थो, वरी फ्रेश थिए थो, वरी मानी खाई वरी पोइ क़ुर शरीफ़ पढ़े थो हिते। वियो कोन्हे को, जंहिं महिल खां मैयत आई आहे त हिन सां गॾु ई गॾु आहे। ऐं असद जेकॾहिं मूंखे ॾिसे पियो थो त मूंखे बिल्कुलु सेकेंड कंदो। असद मूंखे चयो त जॾहिं अदा खे असां एम्बुलेंस में खणी मुल्तान लाइ रवाना थियासीं, छाकाणि त जहाज़ मुल्तान एयरपोर्ट ते बीठो हो, त असां ॾिठो त हू माण्हू एम्बुलेंस सां निहारे रहियो हुयो ऐं हथ खणी दुआ करे रहियो हुयो। जेसि ताईं एम्बुलेंस टर्न न कयो तेसि ताईं उहो माण्हू पंहिंजी जाइ ते बीठो हुयो। ख़ौतिन ज़ाती सच आहे हीअ, 100 छा 200% छा जेतिरा बि % आहे हीअ सच आहे। हू माण्हू जेको ॿियनि लाइ ॾीआ ॿारींदो हुयो, कुदरत हुनखे उन शहर में बि कोन छॾियो जेको असां खां हिते हज़ारें किलोमीटर परे हुयो। ईअं ई थिए थो त ज़िंदगी में जेकॾहिं असां इहो सोचूं त असांखे छा मिलंदो, त यादि रखिजो ख़ुशबू हणण सां ख़ुशबू मिलंदी आहे, छांव ॾियण सां थधिकार मिलंदो आहे, भाकुर पाइण सां गर्मी जो अहसासु मुंतक़िल थींदो आहे। अखि जे ॻोढ़े खे टिशू पेपर सां उघण त ॿी ॻाल्हि आहे, अखि जे ॻोढ़े खे भाकुर में उघण जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। असां वटि त शायदि लफ़्ज़ माधूम थियनि पिया था, गिराटीड़ी लफ़्ज़ असांखां परे थी न थो वञे, पाए गिराटीड़ी कुर्ब कयाऊं वरी ॻाल्हि आहे। बसि ज़िंदगी हिकिड़ी गिराटीड़ी घुरे थी। सोचणु घुरिजे असांखे इहो सम्झणु न घुरिजे त हिन मां छा थो थिए, हुन मां छा थो थिए। बसि फ़क़ीर हलंदो रहे, मुसाफ़िरी जारी रहे। अलाह पाक जे फ़रमान में हुजो, जिते बि हुजो रब करीम अव्हां खे पंहिंजी अमान में रखे, दामे दरमे कर में सुख ने, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे रब जा मुहताज हुजो। इंशाअल्लाह लज़ीम वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अला भाई।